पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशामदी। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इनमें तव्हांखे बेहतरीन मां बेहतरीन अपडेट्स मिलंदी। दोस्तों दरअसल पंजाबी ड्रामे में काफ़ी दोस्त चई रहिया आहिनि, जेका कॉमेंट अची रहिया आहिनि त इन में एक्शन कहिड़ी एपिसोड में ईंदो। दोस्तों तमामु जल्द एक्शन हाणे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। जीअं ई हाणे चाकर ख़ान खे कुझु न कुझु मालूम थींदो, ॼाण थींदी त ही जेका मुंहिंजा दुश्मन आहिनि, पोइ एक्शन बि थींदो। ऐं फ़िलहालु सांवल फाथो पियो आहे, सांवल ईअं थीको नज़र ईंदो तव्हांखे जीअं सांवल न थीको आहे। हाली कहाणी हेॾां होॾां जाबर वारनि खे अगरि जाबर वारनि जी ख़बर पइजी वञे यकदमि चाकर ख़ान खे, त उन्हनि खे मारे धुप कंदो, कहाणी ड्रामे ख़तमु थी वेंदी, ड्रामो यकदमि ख़तमु थी वेंदो। पर हिननि खे ड्रामो खुटाइणो त न आहे, ड्रामे खे त वधाइणो आहे। इन जे करे फ़िलहालु इहा कहाणी ईअं ई हलंदी रहंदी जीअं हली रही आहे। ऐं कॾहिं हुन ते शक करे हिन ते शक करे हिन ते शक पक न थींदी। उहो आख़िरी किस्तनि में जा अधु खां वधीक ड्रामो गुज़री वेंदो, पोइ ड्रामे में यू टर्न ईंदो, पोइ ड्रामे में चेंजिंग ईंदी, पोइ वरी मथां नवां अदाकार एड थियनि ऐं हिननि खे वरी धुप कयो वञे। अहिड़े हिसाब सां असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे।